रिपोर्ट पेश करूं था मटियारी में असांजे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लिगारी की रिपोर्ट मूजब सिंधु दरिया की बका ख़ातिरी मटियारी ज़िले में मज़दूर ब रोडन ते निकरी आया। हाला वेझो मज़दूरन तरफा कैनालन खिलाफ व्हील चेयर ते रैली कढी वई। मज़दूर इतिहाद मटियारी के अगवानन सिंधु दरिया की बका लाइ जंग जोटन जो ऐलान करे छडियो। हाला लॻ दरगाह मालिक दिनो शाह खां अजन शाह पुलिस चौकी ताईं मज़दूर इतिहाद मटियारी के सॾ ते मटियारी ज़िले के मज़दूरन व्हील चेयर ऐं साइकिलन ते वेही करे सिंधु दरिया में 6 नवा कैनाल कढण खिलाफ व्हील चेयर मार्च कयो ऐं रोड बंद करे धरणो हणी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। और मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त असां जिस्मानी तौर ते माज़ूर ज़रूर आहियूं मगर चूंडल नुमाइंदन वांगे वतन जा गद्दार या बुज़दिल न आहियूं। असांजा हौसला बुलंद आहिनि। अगर सिंधु दरिया की बका लाइ असां माज़ूरन के जंग करनी पई ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾियणो पवे त हरगिज़ पोइते न हटंदासीं। माज़ूर अगवानन जो वधीक चवण हो त अगर ज़रूरत महसूस थी त सिंधु दरिया की बका लाइ समूरी सिंध के मज़दूरन के एक प्लेटफॉर्म ते गॾु करे नेशनल हाईवे के अण ऐलानियल मादे ताईं बंद कंदासीं।